नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त तालके मोरे में ओमनी ग्रुप ऐं संदुसि मुक़ररु कयल एजेंट ऐं मुस्तहिक औरतुनि खां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे आयल पैसनि मां फ़ी कार्ड ते 500 खां 1000 कटण लॻा आहिनि। औरतुनि जो एहतजाज मुज़ाहिरो एहतजाज कंदे अॻवाणी मसामात कर्ज़ बानो शेख, सकीना सूमरी, शाज़िया उमरानी, मर्दन उमर कोराई, बिलाल कोराई ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असां सां ओमनी ग्रुप इंतज़ामिया ऐं संदुसि एजेंट असां सां वॾो ज़ुल्म कनि पिया। फ़ी कार्ड ते 500 खां 1000 रुपया कटनि पिया। को संदुसि पुछण वारो कोन्हे। सवाल करण ते धिका ऐं थेला ॾिना था वञनि। अक्सर औरतुनि खे ॼाणे वाणे परेशान कनि पिया। परे परे खां किराया भाड़ा करे अचूं था, हिते परेशान कयो वञे थो। बिला जवाज़ नई सिम कढाइण जो जवाज़ ॼाणाए फ़ी कार्ड ते 1000 रुपया वरितो थो वञे। ग़रीब मिसकीन आहियूं, दाद रसी कंहिं ताईं कयूं। असां वफ़ाक़ी हुकूमत जे बेनज़ीर इनकम सपोर्ट जे चेयरमैन खे अपील करियूं था त असां सां इंसाफ़ करे आयल रक़म पूरी ॾिनी वञे, जीअं फाका कशी खां बची सघूं, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो सिलसिलो वधाईंदासीं। मोहम्मद उमर कोराई छा जे लाइ आया हो हिते? नहीं ते बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा आया 9000 रुपया किस्त आई आहे। हाँ, जेका 5000 रहियल हुई, बाक़ी जनवरी में 2000 हिन महीने जा। गुलाम सुबह मार मूंखे कल सुभाणे 12 बजे कल मूंखे चई खणी वञिजो। ॿार आया आहिनि हिते, हिन पहिरियां महीने जे घणा ॿार पैसा खणंदा आहिनि। हाणे चवंदा 1000 रुपया कटौती कंदासीं। खणो त बि ठीकु आहे, न तव्हांजी मर्ज़ी आहे। 1000 रुपया फ़ी कार्ड ते कटौती आहे। ॿार दरपदर कल शाम जो मोटिया, वरी सुबुह आया आहिनि। एजेंट ॿाहिरि बीठा आहिनि, मशीन खयूं। हींअर मां ॻाल्हायोमांनि, पर छोकिरो खंघराहट पियो करे। माना हू ख़ुशि लॻा पिया आहिनि असांखे पैसा फ़ी माई ते 1000 रुपया कटौती वठनि था पिया, जेके पैसा ॾियनि था। सरफराज़ कोरे जी मशीन आहे, उते बि हुननि खे कल्ह फ़ोन हुननि खे कई। पहिरियां हुते 300 वठे पियो, हाणे उहो बि चए थो मां 1000 वठंदुसि, न त हुननि मशीनूं बंदि करे छॾियूं आहिनि। हीअ बचड़ा दरपदर लॻा पिया आहिनि। इंतज़ाम जी का बि सहूलियत हिननि खे न आहे। अमां हिते छा जे लाइ आई आहीं? पैसा खण छा था चवनि? चवनि था 3 ॾींहं चवनि था हलो पैसा कोन्हनि, बैंकूं बंदि थी, मशीनियूं ख़राबु आहिनि। थेला ॾेई धका हणी बुजा ॾेई कढी था छॾनि। 3 ॾींहं बंदि करे मोटियो था वञनि। पैसा 9000 आया आहिनि, चवनि था 1000 कटींदासीं। अच्छा अमां, हा भाउ, पोइ इंतज़ामिया तरफ़ां को बि सहकार थियो आहे? न कुझु बि न थियो। मुरागी घर वञी वेही थो रहे। अमां परेशान हो? बीठा आहियूं बाबा, ॾिसो पिया तव्हां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।